हाँ न ये भजन जो न हूंदो आहे, उस्ताद उस्ताद ही हूंदो आहे, उहो ॾियण जे लाइ ई हूंदो आहे, पर मक़सदु डिपेंड पाण ते थो करे। छो जो घणनि जो ज़िक्र हूंदो आहे बाबा ही उस्ताद पोइ मूंखे घणनि ॾींहंनि में सेखारींदे। अच्छा माना उहो इहे सम्झो को साउंड कार्ड वठिणो आहे त हू पाण जेको आहे उस्ताद वीचारो अलाए केतिरा जतन कया हूंदा उन सिखण जे लाइ, त हू बि त अहिड़ी तकलीफ़ सां ई ॾींदो न बाबा इहो को कमु ईअं कोन्हे, न त वरी अहसासु कोन थो थिए। छो जो हिन में असां जंहिंमें आहे फील्ड में मुरादबंदी, सही अवल ॻाल्हि त उस्ताद इहो सेखारींदो बाबा उस्ताद एक सेवा नेक, सेवा सभिनि जी करणी आहे, इज़त सभिनि जी करणी आहे। ईअं न त हू फलाणे खान जो शागिर्दु आहियां त मोतबर थियुसि, इहे न हुनजी पहिरीं उन्हनि में बि मुरादबंदी। त पहिरीं त मेन शइ असांखे उस्तादनि वटां मिली बाबा मुरादबंदी हुजे, पोइ दुआ पाणे थी वेंदी। पोइ फिदा हुसैन बाग साहिब खे का शइ ॾियणी हूंदी त तोमें मुरादबंदी हूंदी त पाण ई हुनजी दिलि चंदी तोखे ॾेई छॾींदो, सही पर पाण में हूंदी तोमें हीअ त हू चवंदो छॾी थी ॾियां ईअं चङो आहे। त उस्ताद बि ईअं चवंदा त माना पहिरीं ॾिसूं त सही हिनखे आज़मायूं त सही त हली बि सघंदो या इहो जट मंगणी बच वारो कमु त रुॻो नालो थिए। त पोइ उस्ताद यूसुफ वारनि बि जतन कढिया। अच्छा हा माना बाबा उस्ताद मंज़ूर अली खान त आख़िर में विया आहिनि, पर पहिरीं जिन उस्तादनि जा ज़िक्र कंदा रुॻा को ॿुधण जे लाइ तयारु न। सही हा को चए बाबा पंहिंजो कमु करिजे, रियाज़ कनि तॾहिं पंहिंजो माना छो इहे ॿुधी वञे। हिकिड़ो थोरी तेसुबादी बि हूंदी त भई सिंधी आर्टिस्ट आहे, इहा रवायत शुरू खां को अॼु इहो कोन्हे, इहो अज़लो चोट चुड़ी आहे इहो कमु बि। त इन हवाले सां पोइ जीअं पोइ उस्ताद तॾहिं चवां थो मंज़ूर अली खान जहिड़ो सखी गवैयो पैदा न थियो, जीअं उस्ताद अनवर विस्तड़े, पंहिंजो उस्ताद कमर हुसैन सुमरो साहिबु, पंहिंजो फ़कीर खादम हुसैन, उस्ताद गुलज़ार अली खान, वहीद अली खान जहिड़ा पैदा कया, त जहिड़ो पाण खे पैदा करे विया। माना अॼु हुननि जी साराह इन करे आहे जो पाण हुननि जो ज़िक्र हले थो त उस्ताद जो बि हले थो, पाण जेके न ॾेई विया आहिनि उहे असांखे बि यादि न आहिनि। अच्छा हाणे जीअं ज़िक्र कयो तव्हां त असां अॼुकल्ह ईज़ी थी वियो आहे सिखणु, माना आसान इन करे थी वियो आहे जो तव्हां यूट्यूब ते कंहिं बि उस्ताद खे ॿुधी सघो था, पर उन जे बावजूदि बि यूट्यूब ते तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाईंदो त हीअ सुर हीअ आहे, उस्ताद तव्हांखे ॿुधाईंदो, उहे उस्ताद हाणे मौजूदु आहिनि भला? उहे बि उस्ताद आहिनि, माना हाणे हर वर्जन आहे। ऐं इहो बि चवां न माना तव्हांखे भैरवी कीअं ॻाइणी आहे, आ कीअं करणी आहे, सभु रियाज़त हर शइ मौजूदु आहे यूट्यूब ते। उहा शइ त आहे कान जेका उन्हनि छॾी हुजे। सही बाबा फलाणे खान जी भैरवी ॿुधो, फलाणे खान जी भैरवी ॿुधो, माना भैरवी ॿुधो त हाणे हुन में कई उस्ताद सलामत अली खान जी ॿुधो, बाबा फतेह अली खान जी ॿुधो। अवल त शौक़ु जेके हूंदो उहो ई हिन ॾांहुं ईंदो, जेके शौक़ी न हूंदो उनखे त भले सॼी राति पिया सम्झाईंदो छा कंदो, बिल्कुलु उहो गुनगुनाईंदो हूंदो जेको उनखे इश्क़ हूंदो न, त उनखे पाण ई ख़बर पवंदी त हीअ सुर में बि आहे या हीअ उस्ताद मुंहिंजी पसंदि जो आहे। लाज़मी न आहे त उहो को ताहिर मिठू जो शागिर्दु थी वञे, हुनखे जे शमन मीराली वणे थो त हुनखे शमन साहिब खे ॿुधी सघे थो। बिल्कुलु छो जो रूहानी त कंहिंखे बि रखिणो पवंदो आहे, छो जो आइडिया त पोइ सिखो कंहिंखां बि, पर तव्हांखे ज़हन में हिकिड़ो त रखिणो पवंदो त मूंखे माइंड कहिड़ो आहे, मुंहिंजो आइडियल कहिड़ो आहे। हाणे सिखिया थी अची कंहिंखां पर आइडियल मुंहिंजो उस्ताद मोहम्मद साहिबु आहे। अच्छा सर, जेकॾहिं हाणे असां हिन जदीद दौर जी ॻाल्हि कयूं था त हिते जेका आहे पुराणी जेका शाइरी हूंदी हुई ऐं म्यूज़िक हूंदी हुई उहा ॾाढी रिच हूंदी हुई। अॼुकल्ह जी शाइरी ऐं म्यूज़िक में कुझु शयूं अची वियूं आहिनि, त तव्हां कीअं था ॾिसो? छाकाणि त तव्हां उहो दौर बि ॾिठो जंहिं उस्तादनि तव्हांखे सेखारियो, हीउ दौर बि ॾिसो था, त उन में छा फ़र्क़ु आयो आहे या तव्हां कीअं था फील कयो? फ़र्क़ु इलाही आहे। हाणे छा जो उन टाइम सचा साज़ जी ऐं सचा ॻाइण बि हूंदा, माना भले जे हारमोनियम आहे, बेंजू आहे, असांजा देसी साज़ इहे तक़रीबन घटिजी विया आहिनि। सही जिन जे करे लुत्फ़ हूंदो हुजे, जलाल चांडियो बि हले पियो त उन सां बि असांजो लोक म्यूज़िक पियो हले लॻंदो। हा जे असांजो घड़ो थियो या असांजी ढोलक थी, असांजी खड़ताल थी, चपड़ी थी। हाणे इहे साज़ छो जो हींअर बि अमां माई भागी खे ॿुधंदासीं त उहा बि कमाल। हाणे उन टाइम को एॾो को झनकारूं आई न हुयूं, पर हिकिड़ो राग जो असरु, ॿियो म्यूज़िक जो घटि, महिनत सिंगर जी घणी हूंदी। सही हींअर म्यूज़िक घणो आहे, सिंगर खे त अफेक्ट पिया हलाइनि, पोइ जेको नाहे ॻाइणो सभु थी थो वञे। स्टूडियो अहिड़ा खुलिया पिया आहिनि फर्स्ट क्लास। ऐं चवंदो त भागत साहिबु माशाल्लाह जी सुभाणे मूं जहिड़ो आऊं बि उन्हनि फनकार में थी वेंदुमि जेके स्टेज ते घुराए घणी इज़त ॾिनी वञे। शाइरी जो हवालो बि, शाइरी बि कई नवां शाइर बि असांजा कमाल। माना उन टाइम जे सूफ़ी शाइर हलनि पिया त मौला साहिबु बि हले पियो, वरी उस्ताद बुखारी जिन जो बि दौर हले पियो, तबसुम साहिबु थियो, पंहिंजो अलीगुल सांगी साहिबु थियो, आकाश अंसारी साहिबु थियो, अयाज़ गुल, पर हर कंहिंजो, पर हर कंहिं सिंगर ते पंहिंजो हिकिड़ो सूट पियो करे शाइर। बाबा मोहम्मद साहिब बाबा आकाश जे वक़्तु ई जोगी जाॻिया, बिल्कुलु माना उन्हनि ते सूट कनि पिया। वरी जे अचूं पिया तोखां थींदे दार, अयाज़ गुल साहिब ते सादिक ते सुहे पियो, या शेख अयाज़ साहिबु सादिक ते सुहे पियो। बिल्कुलु त
ते वरी हिकिड़ो भाग थींदो आहे सही त भाई वरी हिन सां ई ठहे थो हिनखे यार ॻाए त उस्ताद बुखारी खे ॻाए त यार मंदूक खे हाणे ॻाए